हाणे असां चाहींदासीं तव्हां असांजो नेक्स्ट इवेंट ॾिसो। एतिरो खिलो। न न न न बीह, नाज़रीन न खिलन त पोइ छा कंदासीं? नाज़रीन ज़रूर खिलंदा, लॻी शर्त। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं हुन तव्हां सब्सक्राइब कंदव ऐं घंटी जो बटण दबाईंदव। उथी नमाज़ पढ़, उथी छॾ बाग जी निंड। मां कज़ा करे पढ़ंदुसि। शरीयत हरूभरू नमाज़ कज़ा जी इजाज़त कोन थी ॾे। अरे शरीयत चइनि शादियुनि जी बि पोइ इजाज़त ॾिए थी। चङो सुम, अलाह पाण ई माफ़ कंदई। जाने जिगर तो मूंसां हिकिड़ी मुलाक़ात कई, उन खां पोइ तूं मुलाक़ात करण ई छॾे ॾिनी। पर मुआ मारिया तोखे याद आहे त मूं मुलाक़ात तोसां किथे कई? हाँ बिल्कुलु यादि आहे। सिविल अस्पताल जे ॿाहिरां तूं हेॾां पई अचीं, मां हेॾां पियो अचां, अखियूं अखियुनि सां मिलियूं, दिलि सां मिली। तूं मूं ॾे ॾिसी खिली ऐं मां तोखे ॾिसी वाशूं टेड़ियूं। यादि अथई तुंहिंजे हथनि में अतुर जी शीशी हुई जेका तोखां खसे भॼी वियो हुअसि, पर अतुर ॾाढो बेकार आहे। जेकॾहिं कपां ते लाहे कन में थो विझां त सॼो कन ख़राबु थी थो वञे। कपिड़नि खे थोड़ा त को भरिसां वेहण ई नथो ॾिए पियो। अरे मुआ मारिया वो अतुर न हुयो। बाक़ी छा हुयो? मां बाबे जी शुगर भी टेस्ट कराइण वञा।